चे थो ॻाल्हि ॿुध मां पंहिंजे मुल्क में एॾो त दुनियादार आहियां एॾो त पैसे वारो आहियां जो पाणी जी जाइ ते मां शराब पींदो आहियां। हिकु राति थी मां दोस्तनि सां शराब पीतो मूंखे नशो वठी वियो। सुबुह थी मां पंहिंजे घर आयुमि ॾिसां त भेण वेठी आहे। भेण खे चयुमि भेण मूंखे मानी त पचाए ॾे। भेण जवाब में चवण लॻी रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे मूंखे रोज़ो आहे मां कीअं मानी पचाए ॾियां रमज़ान जी इज़त न थींदी एतिराम न थींदो मां मानी पचाए न ॾींदसि। भेण इनकार कयो त वरी वञी पंहिंजे माउ खे चयुमि मां मूंखे मानी त पचाए ॾे। अम्मा बि जवाब में चवण लॻी रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे मूंखे रोज़ो आहे मां कीअं मानी पचाए ॾियां रमज़ान जी इज़त न थींदी एतिराम न थींदो मां मानी पचाए न ॾींदसि। अम्मा इनकार कयो त मां कावड़ में चयोमांसि अम्मा मानी पचाए ॾे। अम्मा बि कावड़ में चवण लॻी मां पचाए न ॾींदसि। अल्लाह जा माना मूंखे जो कावड़ आई ईअं भर करे पंहिंजे माउ जे मुंहं में चंबो हयो। अम्मा खे चंबो जोयमि त अम्मा जे अख में लॻी पियो अम्मा जी अखियूं ते फिसी पई। अम्मा खां दांह निकिरी वई हथ खणी करे चवण लॻी वो मुंहिंजा अल्लाह तूं ॾिसण वारो आहे पुट मूंखे केॾो त धक कयो तंहिंजो अखि बि मुंहिंजी फिसी पई थी। अल्लाह मां बददुआ करे चवां थी देरि न करेसि जंहिं हथ सां धक कयो ते न जत खे हिते जो हिते सुकाए छॾेसि। अल्लाह हिते जो हिते शल करे छॾेसि। रोई करे चवण लॻी रब क़यामत ताईं मां पंहिंजे पुट खां कावड़े लां तूं बि कावड़जी वञेसि। रब क़यामत ताईं मन खां नाराज़ आहे तूं बि नाराज़ थी वञेसि। ढुढ करे रोई करे चवण लॻी रब क़यामत ताईं मां पुट खे माफ़ न कंदमि तूं बि हिनखे माफ़ न कजां। शिकार निकिरी वई उस्ताद देरी थी उते जो ते हथ मुंहिंजो सुकी वियो शल थी वियो। अबे अम्मा खां दुआऊं वठो बददुआऊं न वठंदा उस्ताद दुखी शइ अथव बददुआ। तॾहिं रब साईं जो क़ुरान चए थो अबे अम्मा खे धक त पंहिंजी जात धिको त पंहिंजी जात। खुदा जो क़ुरान चए थो फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। क़ुरान चए थो अबे अम्मा खे उफ़ बि न चवंदा कयो झिणक बि न ॾींदा कयो। अञा बि क़ुरान सबक़ ॾेई चए थो अबे अम्मा जाॾो सीनो बि न साईंदा कयो। अबे अम्मा जाॾो सीट बाबी न कयो। उते रब साईं जो क़ुरान चए थो वख़फ़िद लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। हिकु दोस्त मां सां ॻाल्हि कई मां सां ॻाल्हि कई त बीही करे ॻाल्हि करे मूंखे कैंसर जी बीमारी थी वई एतिरे ताईं जो डॉक्टरनि ईअं चयो त शाम ताईं तूं न बचंदे। चयुमि जॾहिं बचंदुमि बि न पोइ बि घर में मौत थिए घर सुम्हियो पियो आहियां तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो ट्रैक्टर वञे पियो उन में केस्ट हले पई। इहे लफ़्ज़ मां ॿुधा त माउ जे क़दमनि जे हेठां जन्नत आहे माउ जे क़दमनि जे हेठां जन्नत आहे। इहे लफ़्ज़ मां ॿुधा मां पंहिंजे माउ खे सॾु कयो। अबो मुंहिंजो फौत थी वियो अम्मा ज़िंदगी चयोमांसि अम्मा हेॾे था। अम्मा आई अम्मा बि रोए पई मां बि रोआं पियो। चयोमांसि अम्मा मां बचण जहिड़ो न आहियां अई त मां सां महिरबानी कर। चयो पुट कहिड़ी महिरबानी कयां। चयोमांसि अम्मा न पंहिंजे घर ॿ टे पेर खण कदम खण घुम त सयूं। अम्मा घुमी पेर खयईं पाणी खणी करे मां अम्मा जा पेर धोई करे पीता। क़ुरान शरीफ़ ते हथ रखी चवण लॻो रब मुंहिंजी कैंसर जी बीमारी ख़तमु करे छॾी। अबे अम्मा खां दुआऊं वठो बददुआऊं न वठो ॾुखी शइ अथव। कंहिं मुसाफ़िर जो वाक़ियो आहे ॻोठ में आयो ॻोठ वारनि खे चवण लॻो मूंखे मानी बि खारायो राति बि हिते रहायो। ॻोठ वारा चवण लॻा मानी जाम खाराईंदासीं पर रहणु न ॾींदासीं। चई वरी ईअं छो। चई बा महिमान खे रहाईंदा आहियूं पोइ ॻोठ जी चोरी कंदा आहिनि तंहिंजे करे सॼे ॻोठ खे असां कोट ॾिनो अथसि। शामो मन ठहियो पियो थी गर्मी जी मौसम थी हिते वञी सुम्ही पियो। मुसाफ़िर अची सुम्हियो मना ते अख सां लॻी त गॾह जूं हींगा शुरू थियूं। घणो इंतज़ारु कई त मन गॾह बसि करे पर सॼी राति गॾह हींगा कयूं मुसाफ़िर खे निंड ई न आई। सुबुह थी ॻोठ वारनि खे चई वेली तव्हां भला माण्हू न आहियो। चए कीअं। चए ॻोठ में महिमान खे रहणु न ॾींदा हो पोइ बि ॻोठ जा गॾह त बंदि कंदा कयो। सॼी राति गॾह हींगा कयूं मूंखे निंड ई न आई आहे।
ॻोठ वारा चवण लॻा अबा असांजे ॻोठ में को गॾो ई कोन्हे को चइबा के हींगा काथे हूं चे साम्हूं कब्रिस्तान थी परे पासे झूपड़ी थी उते हिकिड़ी पोड़ी वेठी थी उन खां वञी पुछा कर हाणे मुसाफ़िर नो पोड़ी वटायो अम्मा पोड़ी राति मां साम्हूं मना ते सुम्हियो पियो हुउमि सॼी राति गॾ जूं हींगाऊं ॻोठ वारनि वयमि तोॾे मोकिलियो अथऊं ॿुधा त इहे हींगा छा जूं हूं अम्मा पोड़ी अखियुनि खां पाणी हारे लुड़क जारी करे इशारो करे चवे थी हीअ क़बर ॾिसे थो मुंहिंजे पुट जी आहे ज़ाल जे चवण जे करे मां अम्मा खे चवंदो त हींगे छाजे खां थी ख़ुदा जी कुदरत आहे जंहिं ॾींहं खां जो मरी वियो आहे रब खे राति जो क़बर खां कढाए करे सॼी राति जो गॾ जूं हींगा कराईंदो रहंदो आहे अब अम्मा खां बदुआऊं न वठो मां साॻे किसे ते मोटी अचां अब्दुल रहमान चए थो अम्मा जो बदुआ कई हथ मुंहिंजो सुकी वियो थोरी देरि खां पोइ नशो टुटो होश में आयुमि चई मां छा करे विधो वञी अम्मा खे लाद के अम्मा मूंखां ग़लती थी वई माफ़ कर अम्मा चवण लॻी कीअं माफ़ कयईं अखि मुंहिंजी ख़तमु कई मूंखे ऐब वारो बणाए छॾियईं हाणे साहेड़ियूं मूं सां गॾु वेहंदियूं बि न पर ॿी ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ मरी वियो मां जवान आहियां शादी कयां हा पर ऐब जे करे को शादी बि न कंदो ज़िंदगी तो मुंहिंजी ज़हर करे छॾी ज़िंदगी तबाह कई मां त माफ़ न कंदीमांइ पर मुंहिंजो रब बि तोखे माफ़ न कंदो अम्मा जो माफ़ी न ॾिनी चयुमि भला मके मदीने वञा उते वञी गुनाह जी माफ़ी वठां ज़मीना विकियमि जायूं विकियमि हाणे हर साल हज ते ईंदो आहियां आख़िरी राति थींदी आहे हाथ बि आवाज़ ईंदो आहे अब्दुल रहमान तोखां तुंहिंजी अम्मा कावड़ियल आहे मां रब बि तोसां कावड़ियल आहियां तोखां तुंहिंजी अम्मा नाराज़ आहे मां बि तोखां नाराज़ आहियां तोखे तुंहिंजी अम्मा माफ़ नथी करे मां बि माफ़ न कंदोमांइ तो जेके हज कया तुंहिंजो कोई हज क़बूल ई कोन्हे को अब्दुल्ला बिन मुबारक चए थो कहर करे छॾे अम्मा जहिड़ी शइ खे अहिड़ो धक खे ख़तमु कयसीं पर हाणे ॿुधा तुंहिंजी अम्मा काथे आहे चए उहा बि हिन साल हज ते आई आहे चए पोइ तूं मके शरीफ़ में वञी माफ़ी घुरी अथसी चए वञांसि थो त काड़ में चए थी तूं मुंहिंजो पुटु ई न आहे जे पुटु हुजे हा त अहिड़ा धक न हणे हा हीअं बि काड़ में चए थी मां तोखे ॼणियो ई न आहे जे ॼणिया आहियां न अहिड़ा धक न हणे हा अब्दुल्ला बिन मुबारक चए थो हल मां थो तोखे माफ़ी वठराए ॾियां हाणे अब्दुल रहमान खे वठी तंबू में वञा अञा जो ॾिसां त अल्लाह जी बानी जी हिक ख़तम आहे पर हिक सां वेठी रब जो क़ुरान पढ़ंदी आहे वेझो वेही चयोमांसि अम्मा मुंहिंजो नालो अब्दुल्ला बिन मुबारक थी मथे कंदो करे चवण लॻी ॿुधो अथमि तूं भलारो इंसान आहे कीअं आयो आहे अम्मा मां तोॾे मेड़ थी आयो आहियां त पंहिंजे पुटु अब्दुल रहमान खे माफ़ कर चवण लॻी मां कीअं माफ़ कयां ज़िंदगी मुंहिंजी तबाह करे छॾियईं ज़िंदगी मुंहिंजी ज़हर करे छॾियईं मां हिनखे माफ़ न कंदमि ईअं जो चई त मां हिनजे पुटु अब्दुल रहमान खे वठी करे धिको जो ॾिनोमांसि वञी मां जे गोद में झोलीअ में किरियो चयोमांसि अम्मा वरी बि पुटु थी रहम करेसि अम्मा त रहम वारी थींदी आहे अम्मा बेरहम न थींदी आहे ईअं जो चयोमांसि अम्मा जे अखियुनि खां पाणी वही आयो रोई करे पुटु अब्दुल रहमान जे पेशानीअ ते चुमी ॾेई करे चवणु लॻसि पुटु मां तोखे माफ़ न कयां हा पर अब्दुल्ला बिन मुबारक जे करे माफ़ थी कयां अब्दुल्ला बिन मुबारक चए थो वरी मां अची काबे जो तवाफ़ कयो मस्जिद में काबे जे साम्हूं वरी साॻी जाइ ते सुम्ही पियुमि ख़्वाब में ॾिठुमि त वरी ॿई मलाक अची वेठा हिकु मलाक ॿिए खे चवणु लॻो ॻाल्हि ॿुधई अॼु अब्दुल रहमान खे पंहिंजे मां माफ़ कयो आहे अलाह बि हुनखे माफ़ कयो आहे अलाह 8 हज हुन जा क़बूल कया आहिनि अम्मा माफ़ नथी करे त अलाह माफ़ नथो करे वरी जे अम्मा माफ़ कयो रब बि माफ़ करण में देरि नथो करे घुरूं अल्लाह खां माफ़ी रोऊं रब साईं जे दरबार में हे रोइण जो जहान आहे खिलण जो जहान नाही तॾहिं रब साईं क़ुरान पाक में बि हुकुम कयो त दुनिया में खिलंदा घटि कयो रोईंदा घणो कयो कंहिंजा ते रब साईं जो क़ुरान चए थो फलियज़हकू क़लीलन वलियबकू कसीरा रब जो क़ुरान चए थो दुनिया में खिलंदा घटि कयो रोईंदा घणो कयो हिते घणो खिलंदो क़यामत ॾींहुं रत रोईंदो पर कोई परचाइण वारो न हूंदो हिते घणो रोईंदो क़यामत ॾींहुं जन्नत में एतिरो खिलंदो जो तव्हांखे को बस कराइण वारो को न हूंदो रोऊं कहिड़नि गुनाहनि खे यादि करे पेशेमान थियूं ऐं अलाह खां माफ़ी घुरूं अबा अलाह खां असां खां परे कोन्हे वको मथां को चवे त अलाह परे आहे न अलाह वेझो अथव
हुकुम थियो मुंहिंजा हबीब करीम सभु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा बाना तो जे अचनि था तोखां पुछा कंदा अला परे आ त ॾाढियां सॾ कयूंसि जे वेझो आहे त आसे सॾ कयूंसि साईं पोइ माण्हुनि खे कहिड़ी ॻाल्हि कयां रब क़ुरान पाक में आयत नाज़िल कई फरमाई फइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दावत दाए इज़ा दानी फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। ज़ोर सां त सुभान अल्लाह चओ अञा बि दिलि खोले करे सभई सुभान अल्लाह चओ। अल्लाह जे क़ुरान में सभई चओ त रहमत ई रहमत आहे। सुबुह खां वठी करे हिन महिल ताईं वेही अल्लाह जो क़ुरान ॿुधो अथव ख़ाली न मोड़ंदव चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं। हथ खड़ो करे चओ इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं। अवा अल्लाह क़ुरान में रहमत रखी अथव अल्लाह क़ुरान में बरकत रखी अथव आया हो ख़ाली न मोड़ंदव पर मां बि तव्हांखे दिलि जे दर्द सां अर्ज़ कयां ॿेड़ी पंहिंजे बचनि खे क़ुरान पाक जो सबक़ ॾियारियो। अल्लाह जी महिरबानी सां जमियत उलमा इस्लाम जंहिंजो क़ाइद मौलाना फज़ल रहमान मां बि उन जमात जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो कारकुन आहियां। उलमा किराम जी महिनत अथव ॿारनि में शहरनि में रोडनि ते रस्तनि ते नज़रां कंदव तव्हांखे दीनी इदारा मदरसा नज़र ईंदा क़ुरान शरीफ़ जे तालीम जा बचनि खे बि क़ुरान जो सबक़ ॾियारियो। अबा जेके मस्जिदनि में क़ुरान शरीफ़ जो सबक़ वरिता आहिनि मदरसनि में न इहे न तुंहिंजा महिमान आहिनि न मुंहिंजा महिमान आहिनि इहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महिमान अथव। बलोचिस्तान जी ॻाल्हि मशहूर आहे हर जहाँ ते मां कंदो आहियां ख़ान ख़ुदा दाद नाले कल्लात जो गवर्नर थी गुज़रियो आहे। राति जो अचे पियो ॾिसे त हिकिड़ो तालिब इल्म मदरसे वारो क़ुरान वारो रस्ते ते बीठो रोए पियो। पुछेसि तालिब क़ुरान वारा छो थो रोई चइसि रोआ हिन जे करे थो त मां मदरसे लाइ मानी वरिती थाल में खयूं अचां पियो पेर तिरकी पियो मां किरी वियुसि मानी बि किरी पई आहे रोआ थो वेंदुमि उस्ताद मूंखे मारींदो। ख़ान ख़ुदा दा अचे थो मथे उथी तालिब भाकुर पा ताईं सिनेड़ ते चुमीने चे न घबरा मां थो मानी पचराए ॼाए। राति जो अची घर वारी खे उथारियो थे मानी पचराई थे भाॼी पचराई थे हाणे तालिब खे खणाए मदरसे में पहुचायो थे मोटी अची घर सुम्हियो आहे निंड में सोणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। नबी साईं फरमाता ख़ान ख़ुदा दाद मथे उथी त मां मुहम्मद तोसां भाकुर पायां। नबी साईं भाकुर पाए फरमाता मुंहिंजे महिमान क़ुरान वारे खे हिकु दफ़ो भाकुर पातई जे 100 दफ़ा भाकुर पायां त मां मुहम्मद बि तोसां 100 दफ़ा भाकुर पायां हा हेॾे वेझो आहे त मां मुहम्मद तोखे निरल ते चुमी ॾियां। नबी साईं चुमी ॾेई फरमाता मुंहिंजे महिमान क़ुरान वारे खे हिकु दफ़ो चुमी ॾिनई पर जे 100 दफ़ा चुमियूं ॾियां त मां मुहम्मद बि तोखे 100 दफ़ा चुमियूं ॾियां हा। हाणे घबरा जाना मुंहिंजे महिमान क़ुरान वारे जी इज़त कई थी रब तुंहिंजी दुनिया में भी इज्जत कंदो त आख़िरत में भी इज्जत कंदो। इज्जत अथव क़ुरान जे करे अथव भलाई अथव बरकत अथव क़ुरान शरीफ़ जे करे अथव। मां ॿिए नंबर ते अवां जी आयत करीमा पढ़ी आहे ज़्यादा बि अवां जो वक़्तु न वठिबो। आयत पढ़ी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चओ त सुहिणो साईं रहमतुल लिल आलमीन सुहिणो साईं रहमतुल लिल आलमीन चओ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे त परावनि लाइ बि रहमत आहे चओ सजणनि जे लाइ रहमत आहे त दुश्मननि जे लाइ बि। मके शरीफ़ जो शहर आहे सुबुह जो वक़्तु आहे मुंहिंजो सुहिणो रबी साईं घिटी सां अचनि था पिया अञा जो नज़र कनि त घिटी में हिकु नंढड़ी नींगिरी आहे छोकिरी आहे जेका ज़ारो ज़ार कतारो ईंदी बीठी आहे। पाक करीम रहमत जो मथे ते हथ रखी करे फरमान था मां नियाणी छो रोईंदी पई आहियां कहिड़ी तकलीफ़ थी मां मुहम्मद खे बयान कर त दुआ घुरा अल्लाह तुंहिंजे तकलीफ़ खे दूर करे। उहा नींगिरी छोकिरी रोई करे चए थी सोना ॻाल्हि ॿुधो मां फिलहाणे यहूदी जी ग़ुलाम नौकिरियाणी आहियां साईं मूंखे पैसा नहीं त बाज़ार मां सौदो वठी आ मां आयमि पे रस्ते में पैसा किरी पिया विझा जी गुम थी आ ॾाढा ॻोल्हा त मिलणी कोन था रोआ थी वेंदमि त यहूदी मूंखे
माखे मारींदो साईं जन फरमाता मां न्याणी रो न मां मोहम्मद तोखे पैसा ॾींदो आहियां पाक करीम पंहिंजे जेब मुबारक मां पैसा कढी करो नींगरी छोकिरी खे ॾियनि था उहा नींगरी छोकिरी पैसा वठी चए थी सोना ॿियो बि अर्ज़ा फरमाता कहिड़ो अर्ज़ा चए थी साईं तेसी तिन जाइ खां परे नथी जाए जेसी ताईं मां बाज़ार मां सौदो न वठी अचां साईं जन फरमाता मां मोहम्मद बीठो आहियां वञ तूं बाज़ार मां सौदो वठी आ उहा नींगरी छोकिरी अचे थी बाज़ार मां सौदो वठी मोटी अचे ॾिसे त नबी साईं बीठा न वेठा बिन आखिनि पुछां थी करे साईं बीठा हो बेहोश न पिया फरमाता मां वाइदो कयो आहे त बीठो आहियां जे वेहां त वाइदे में फ़र्क़ु थींदो मां मोहम्मद जेको वाइदो कयो आहे पंहिंजो बि वाइदो पूरो कंदो आहियां साईं जन फरमाता मां न्याणी भला तो मांखे ईअं छो ते वेझां चवण लॻी सुण देर घणी थी आहे मथां देर जे करे यहूदी विड़े न मारे न तव्हां जे मां सां गॾिजी हलंदो त यहूदी विड़ंदो न मारींदो न नबी साईं फरमाता मां मोहम्मद तोसां गॾिजी थो हलां हाणे नबी साईं नींगरी सां छोकिरी सां गॾु अचनि था यहूदी ॾिठो त नबी साईं बचे थो पुछा थो करे साईं तव्हां कीअं आहियो पाण फरमाता तूं जिन ग़ुलाम खां नौकराणी खां पैसा विञाइजी आहे मां मोहम्मद ॾिनामांसि पर चवे पई त देर घणी थी आहे मथां यहूदी विड़े न मारे ना मां मोहम्मद गॾिजी आहियां त सां विड़ जान हिनखे मारी जाना नबी साईं जो मां जरा लफ़्ज़ चा यहूदी जे अखियुनि खां पाणी वही आयो रुकी अची कदमनि ते किरियो चवण लॻो सुना देर न कर मांखे बि त कलमो पढ़ा यहूदी उते जो ते कलमो पढ़ी मुस्लमान थींदो आहे तॾहिं रब जो क़ुरान चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चओ त सुहिणो साईं यतीमनि जो बि यार आहे चओ इहे लफ़्ज़ चओ सुहिणो साईं ॾाढा लफ़्ज़ चओ यतीमनि जो बि यार आहे अक्सर के मां साईं जी बि यतीमी बयानु कंदो आहियां मतां कोई यतीम ॾुख करे त शायदि मां यतीम थियो आहियां अबाजी नबी साईं पाण यतीम थिया आहिनि न दुनिया में ईअं कोई यतीम न थियो अथव नबी साईं जा लफ़्ज़ अथव ॿिया छड़ा यतीम आहिनि मां मोहम्मद यतीमनि जो यार बि आहियां मां मोहम्मद यतीमनि जो सरदार बि आहियां अम्मा आमना जे पेट मुबारक में नबी साईं 6 महीननि जा हा त अबू अब्दुल्ला फौत थी वियो जंहिं पंहिंजे अबे जो मुंहुं मुबारक बि न ॾिठो हो मां तव्हां खां पुछां इन खां मथे कोई यतीम थी सघंदो आहे बा वरी नबी साईं 6 सालनि जा नंढड़ा हा त अम्मा आमना फौत थी वई साहबी जे तो असां अम्मा आमना जो जनाज़ो खणी हलियासीं नबी साईं 6 सालनि जा नंढड़ा जना सां गॾु कब्रिस्तान ॾे हलिया साहबी जे तो सामना जो जनाज़ो दफ़न करे मोटी आसे पर नबी साईं को न मोटिया सिज लहियो अंधारो थी वियो मुंहिंजे दिलि में ख़्यालु थियो त नबी साईं बि कब्रिस्तान ॾे हलिया नंढड़ा छो न मोटिया खने हाणे मां तकिड़ो तकिड़ो कब्रिस्तान ॾे वञा थो अञा जो नज़र कयां त सिज लहियो अंधारो थी वियो हीअं जो नज़र कयां त मुंहिंजो सुहिणो साईं अम्मा आमिना जी क़बर जे मथां ज़ारो ज़ार क़तारों क़तार रोअनि था वेठा रोईंदे रोईंदे ईअं चवनि पिया अम्मा आमिना उथे छो नथी मां मोहम्मद सां घर मोटी छो नथी हले अम्मा मां मोहम्मद तोखां सवाबिल सां मोटी कोन वेंदुमि अम्मा मां मोहम्मद खे केॾो त इंतज़ारु करायो थी राति थी वई अंधारो थी वियो मां मोहम्मद नंढड़ो आहे कंहिंसां मोटी वेंदुमि अम्मा मां मोहम्मद वधीक इंतज़ारु नथो करे सघां साहबी चए थो जॾहिं मां साईं जा इहे लफ़्ज़ ॿुधा साईं जो रण ॿुधो त मुंहिंजो बंदि टुटी पियो मां विदाऊं कंदो ढुंढकरा कंदो वञी पैगंबर साईं खे भाकुर पाए पेशानीअ ते चुमियूं ॾेई दिलि जाऊं ॾेई पंहिंजे घर वठी आयो आहियां तॾहिं मुंहिंजे सुणियल बि साईं लफ़्ज़ फरमा त ॿिया छड़ा यतीमनि मां मोहम्मद यतीमनि जो यार बि आहियां त मां मोहम्मद यतीमनि जो सरदार बि आहियां क़ुरान बि लफ़्ज़ चए थो अलम यजिदक यतीमन फआवा मुंहिंजा हबीब करीम तूं त यतीम हुए पर मां अल्लाह तोसां अहिड़ी त महिरबानी कई जो सभु यतीमी वारा ॾुख बि तुंहिंजा दूर कया आहिनि सभई चओ त सुहिणो साईं रहमतुल आलमीन उनजे करे महिरबानी थी न त तव्हां असां वारा अफ़ाल अहिड़ा आहिनि हिकु ॾींहं जे विरहण जहिड़ा न आहियूं पर अल्लाह नबी साईं जे करे वॾी महिरबानी कई अथव हिन उम्मत खे अल्लाह सुहिणो अरबी साईं ॾिनो रहमत वारो हे मिठड़ो क़ुरान मिलियो आहे इहो बि रहमत वारो आहे सुबुह खां वठी हिन महिल ताईं वेही अलाह जो क़ुरान ॿुधो अथव यकीन सम्झो इनशा अल्लाह गुनाह माफ़ थींदा चओ इनशा अल्लाह झोलियूं रहमत सां मालामाल थी वेंदियूं अबा तव्हां असांजा गुनाह थोरा आहिनि अल्लाह जी रहमत अञा बि घणी अथव बुखारी शरीफ़ जी हदीस आहे साईं जन फरमाता क़यामत जो ॾींहुं थींदो रब हिकिड़े बानी जे कुल्हनि ते पंहिंजे कुदरत जो हथु रखंदो हिकिड़े बानी जे कुल्हनि ते अलाह सी कुदरत जो हथु रखंदो
हथ रखी रब ॻाल्हाईंदे सुभाणे ॾे ख़बर छा थो ॾिसे पियो चवंदो साईं मां ॾिसां थो मुंहिंजा सभु गुनाह मुंहिंजी अखियुनि आॾो बीठा आहिनि नंढा वॾा गुनाह अखियुनि सां ॾिसां थो भला महसूसु कीअं थो करें जेसिताईं महसूसु ईअं कयां थो ॼणो मां हाणे गुनाह कया आहिनि विच में को वक़्तु ई न गुज़रियो आहे मूंखे पंहिंजा सभु गुनाह नवां था नज़र अचनि बाना ॿी ॻाल्हि ॿुधा इन गुनाह खां अॻु में का शइ ॾिसे थो ॾिसी करे चए थो साईं मां ॾिसां थो छा थो ॾिसे रब तुंहिंजी रहमत मुंहिंजे गुनाह खां अॻु में बीठी आहे बाना ॿी ॻाल्हि ॿुधा तुंहिंजा गुनाह घणा की मुंहिंजी रहमत घणी ॾिसी करे चए थो साईं मुंहिंजा गुनाह थोरा तुंहिंजी रहमत अञा बि घणी आहे रब फरमा थो बाना ॻाल्हि ॿुध तुंहिंजे गुनाहनि खां रहमत मुंहिंजी अॻु में बीठी आहे वरी तुंहिंजा गुनाह थोरा मुंहिंजी रहमत घणी अॼु बि मालिक तोसां रहमत जो फ़ैसिलो करे इहे सभु तुंहिंजा गुनाह माफ़ करे तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो करे छॾियो आहे चओ इंशाअल्लाह अॼु माफ़ी मिलंदी अल्लाह को दुआ घुरंदासीं अल्लाह से ये जेका ॿारनि महिनत कई आहे अल्लाह तुंहिंजी क़बूल फरमा अल्लाह हिन ॻोठ खे क़ुर वारी दौलत सां माला माल फरमा सॼे इलाइक़े खे अल्लाह दीन वारी दौलत सां माला माल फरमा जेके आया अल्लाह सभिनि जो अचणु क़बूल फरमा ॿुधाइण वारनि जो ॿुधाइणु क़बूल फरमा अल्लाह साईं सची दिलि सां सभई दुआ था घुरूं हिन दुनिया में रहाए हिन मिठड़े क़ुर सां रहाइजा मरूं त हिन सां क़ुर सां ॿारजा क़यामत वारी उथारजा त क़ुर सां उथारिजा व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाह तुंहिंजे दरबार में हथड़ा कयां तसे क़बूल ऐं मंज़ूर फरमा अल्लाह असां सभिनि जूं ख़ताऊं माफ़ फरमा असांजा क़सूर माफ़ फरमा असांजूं ग़लतियूं माफ़ फरमा रब साईं दीन ईमान ते हलण जी आसानी फरमा क़ुर पाक ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा अल्लाह ने दीनी इदारनि मदरसनि जी हिफ़ाज़त फरमा अल्लाह खे क़यामत ते आबाद फरमा रब जेके हिन खे आबाद कनि था तूं उन्हनि खे बि आबाद फरमा या अल्लाह हथ ख़ाली थी रहमत सां माला माल फरमा जेके मुश्किलियूं तूं सभिनि जूं आसान फरमा जंहिंजूं सही ज़रूरतूं पूरियूं फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ दूर फरमा अल्लाह जेके झगड़नि फसादनि में उनजो सुलह ऐं ख़ैर फरमा काफ़ी इलाइक़नि में क़ौमी झगड़ा आहिनि रब तूं उन्हनि जो बि सुलह ऐं ख़ैर फरमा बे औलादनि खे औलाद सालिह अता फरमा बे निमाज़नि खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा अल्लाह साईं तूं बीमारनि खे शिफ़ा कामिला अता फरमा केतिरा बीमार बिस्तरनि ते पिया आहिनि इस्पतालनि में पिया आहिनि उन्हनि खे बि शिफ़ा कामिला अता फरमा ये जेका महिनत थी आहे क़ुर जे मजलिस जी अल्लाह तूं सभिनि जी महिनत क़बूल फरमा अल्लाह हिन में जंहिं बि हिसो वरितो आहे सभिनि जो तूं हिसो क़बूल फरमा अल्लाह साईं इन्हनि जे हर दाणे कणे खे तूं क़बूल ऐं मंज़ूर फरमा आख़िर में असां सभिनि जी दुआ जॾहिं हिन दुनिया खां ॻाल्हाइणो थिए ज़ुबान ते कलमो जारी फरमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद अल मक़सूद इको साउंड शिकारपुर उस्ताद अता मोहम्मद शेख।